नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में हसबाणी पाड़े जे सड़ियल बिजली जो ट्रांसफार्मर 15 ॾींहंनि खां तब्दील न थियण ख़िलाफ़ रवासिन पारां मासूम ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते दानिश पीरज़ादो, जवाद दुनियो ऐं ॿियनि जो चवण त संदसि पाड़े जो ट्रांसफार्मर गुज़िरियल 15 ॾींहंनि खां सड़ियल आहे। सीपको इख़्तियारनि खे शिकायत बि कई आहे, पर हुन बावजूद को बि क़दम न खंयो वियो। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त सीपको अमलदार ट्रांसफार्मर तब्दील करण लाइ पैसा घुरी रहिया आहिनि। हिननि सीपको चीफ खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील कराए ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।